जनी ॾिठो पिरीअ पिरी उस्ताद मंज़ूर अली खान मूंखे ॾिठा मां जनी ॾिठो पिरीअ खे तनी संदी कार करे न सघां ॻाल्हि राग हिन पथरीली काइनात में हिन हेॾी वॾी फितरत में फुनून लतीफ़ा जे जेका एॾे वॾे मेराज तौर इंसानी समाज खे मिलियो अता थियो उन राग जो हिकु देवता हिकु भगवान उस्ताद फतेह अली खान असां वटि मौजूद आहे मां बाबा साईं खे हक़ मौजूद चई शिकारपुर शहर में वेलकम थो कयां हीउ हुननि जो नानाणनि जो शहर आहे उस्ताद मंज़ूर अली खान जो शहर आहे उस्ताद मंज़ूर अली खान जेको पाण राग जो ख़ुदा हो उस्ताद मंज़ूर अली खान जेको सुरत ताल जो ख़ुदा हो उनजो ही शहर आहे उन शहर में अॼु पंहिंजे मामे जे शहर में पंहिंजे नानाणे शहर में उस्ताद फतेह अली खान पहुता आहिनि उस्ताद फतेह अली खान खे वेलकम था चऊं बरिकात था चऊं शिकारपुर शहर तहज़ीब जो गहवारो जंहिं शहर जे लाइ इंसानी तारीख़ जे तमामु वॾे फिलासफर कार्ल मार्क्स जहिड़े माण्हूअ ज़िक्र कयो पंहिंजनि किताबनि में ऐं उन ज़माने में सॼी दुनिया जे अंदरि फ़क़ति 3 शहर मशहूरु हूंदा हुआ यानी 200 साल वारे दौर में ही पाकिस्तान त कल्ह जी ॻाल्हि 3 शहर हूंदा हिकिड़ो हूंदो पेरिस ॿियो हूंदो लंडन टियों हूंदो शिकारपुर को टोक्यो को न हो का दुबई को न हुई का बम्बई को न हुई का कराची को न हुई ही तहज़ीब जो गहवारो यानी तारीख़ खां अॻु जो हिकिड़ो दौर हो जेको मौज दड़े वारो दौर हो तॾहिं बि तहज़ीब असां ॾिनीसीं सॼी दुनिया खे पकी सिर असां ॾिनीसीं पको घर असां ॾिनोसीं कपिड़ा पाइण असां ॾिनासीं कपिड़ा पाइण असां सेखारियासीं कपिड़ा उणण असां सेखारियासीं मंडियूं ऐं मार्केट असां ॾिनासीं 70,000 साल अॻु में असां स्विमिंग पूल ॾिनासीं असां सॼी दुनिया खे तहज़ीब ॾिनीसीं उहे असांजी तहज़ीब मां पैदा थींदड़ तहज़ीबूं सॼे यूरोप ऐं मगरब में वयूं ऐं तव्हांजे वाशिंगटन DC जे हेठां 4 तहज़ीबूं असांजी सिंध जी तहज़ीब जी पैदावार मौजूदु आहे त तव्हां बंगड़ो चवंदो त आमरी जे दोस्तनि आमरी जे सिंधी माण्हुनि वञी आबाद कयो ऐं जे वेरियस कहिड़े माण्हू लिखियो आहे आलमी तारीख़ में वर्ल्ड ब्रीफ हिस्ट्री में त अमेरिका जा जेके असुल बाशिंदा आहिनि उहे सिंधी आहिनि उहे रेड इंडियन सिंधी आहिनि हिकिड़ो दौर उहो मौज जे दड़े जो ज़मानो हो जेको तारीख़ खां अॻु जो दौर ॿियो उहो दौर जेको तारीख़ खां पोइ जो दौर आहे वञी ॿिन्ही दौरनि खे असां ॾिसूं त हिन खिते जी हिकिड़ी वॾी तारीख़ी जुग्राफियाई तबई वॾी इंपॉर्टेंस रही आहे ही सेंट्रल एशिया जो गेटवे हूंदो हो अफगानिस्तान ईरान कश्मीर ताईं हेॾा हिंदुस्तान दिल्ली जा तक हितां ईंदा हुआ ही शिकारपुर उहो गहवारो हो उन शिकारपुर में शहीद अलावत सुमरो जे शिकारपुर में शेख अयाज जे शिकारपुर में सामीअ जे शिकारपुर में अॼु असां राग जे राणे खे राग जे भगवान खे वेलकम था कयूं साईं जो तालुक गवालियर ख़ानदान सां आहे गवालियर ख़ानदान उहो ख़ानदान आहे जंहिं न सिर्फ़ सिंध में न सिर्फ़ हिन पाकिस्तान अॼोके पाकिस्तान में बल्कि हिंद सिंध में अञा बि चई सघिजे जो सॼी बरे सगीर ऐं सॼी दुनिया जे अंदरि जेको तानसीन खान जेको राग जो जिथां शुरूआती थिए सतचश्मो हो जेको राग जो क्लासिकल राग जो उन तानसीन खां पोइ जेका राग जी सिख्या जी वॾे में वॾी जेका राग जो वॾे में वॾो घराणो रहियो आहे यानी पटियाला घराणो बि असां वटि आहे ॿिया घराणा बि आहिनि पर जेको तमामु वॾो बुनियादी मेजर हिकिड़ो वॾो अहम जेको घराणो रहियो आहे उहो गवालियर घराणो आहे जंहिंजे शागिर्दनि में लता बेगम जो वालिद साहब अची थो वञे लता मंगेशकर जो पीउ बि हिन गवालियर ख़ानदान जो शागिर्द पंडित जसराज जेको हाणे गुज़ारे वियो उहो राग जो वॾो देवता हो देवकामत शख्स हो क्लासिकल राग जो उहो उन जहिड़ा अलाए केतिरा ॿिया हिंदुस्तान जा अॼु जेके वॾा वॾा महागवैया आहिनि उन्हनि मां वॾी अक्सरियत गवालियर ख़ानदान शागिर्दनि जे तौर ते ॾिठी सुञाती वेंदी दुनिया जे तारीख़ तो गवालियर घराणो उन घराणे जो हिकिड़ो चश्मो चराग असां वटि मौजूदु आहे तमामु असां ख़ुशनसीब आहियूं अॼु हिन महफ़िल में मूंखे
शिकारपुर जा ॼाया केतिरा ई दानिश्वर नज़र था अचनि, शाइर नज़र था अचनि, ब्यूरोक्रेट नज़र था अचनि, फनकार नज़र था अचनि, सहाफ़ी नज़र था अचनि। सो तव्हां असां ख़ुशि नसीब आहियूं, इहा असांजी ख़ुशबख़्ती आहे जो असां हेॾे वॾे माण्हू जे दौर में साह खणूं था, हेॾे वॾे माण्हू खे पंहिंजी महफ़िल में महसूसु कयूं। उस्ताद फ़तेह अली ख़ान बुनियादी तौर ते जेका राग जी पहिरीं जेका शिक्षा आहे ABC प्राइमरी जेके चइजे उहा ॼण त पंहिंजे वालिद साहब ऐं पंहिंजे नाना खां वरिती। उन्हनि खे सिधो करे पोइ हवाले जेको कयो उहो कयो पंहिंजे चाचे उस्ताद उमीद अली ख़ान ऐं चाचे उमीद अली ख़ान खां बाज़ाब्ता बाबा सईदन तालीम वरिती आहे ऐं उन खां पोइ उन्हनि पंहिंजे मामे उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां तालीम वरिती आहे ऐं ॿई उनजा उस्ताद थिया। ऐं बाबा ग़ुलाम रसूल ख़ान साईं जा वालिद साहब उहे पाण इल्म जा दरिया हुया, समुंड हुया, क्लासिकल राग उन वटि तमामु वॾो हो। हिन जो घरानो सॼो इल्म जो राग जे इल्म जो समुंड आहे। तो उन गवर्नर घराणे जो जेको हिते सिंध में जेका आमद थिए थी उहा थिए थी मीर जे दौर में, मीर जी साहिबी जे दौर में। ऐं उहे मीर जेके बाज़ौक़ हुया उन्हनि गवर्नर घराणे जे ख़ानदान खे हिते पेन खैरपुर में, उन खां पोइ कुझु हिते शिकारपुर में वेठा। उस्ताद गामड़ ख़ान जेको हुयो वॾो उनजो ख़ानदान जेको आहे शिकारपुर में वेठो ऐं जेको आहे सो ॿियो उनजो ख़ानदान जेको आहे जेको हाणे उस्ताद जो ॾाॾाणो थिए उहो हैदराबाद साइड वेठा उहे ऐं हेॾे उस्ताद जो नानाणो जेको आहे शिकारपुर साइड जे वेठो। सो उस्ताद फ़तेह अली ख़ान जग जहान जा अवार्ड वरिता आहिनि, सिंध, पाकिस्तान, हिंद, इंडिया, अमेरिका, UAE, दुनिया जो कहिड़ो मुल्क शायदि ई को हुजे जिते उस्ताद लॻायो आहे, जिते शायदि ई उस्ताद खे अवार्ड न मिलियो हुजे, अहिड़ो कहिड़ो मुल्क आहे। ऐं उस्ताद जे शागिर्दनि में हिन मुल्क जा वॾा वॾा आर्टिस्ट शामिल आहिनि, वॾा वॾा फनकार शामिल आहिनि। ऐं ही हिकिड़ो तमामु वॾो तारीख़ जो मिरेकल आहे त हिकिड़ो अहिड़ो शख़्स जेको ज़माने जी दुनियादारी जी तालीम जे सिलसिले में अंडर मैट्रिक आहे, पर अॼु असां PhD स्कॉलर, यूनिवर्सिटी जा प्रोफेसर, MA, BA, MA, MPhil, PhD संदसि राग जी अज़मत यादो झुकाइनि। छो त असां राजा राय ॾियाद जी रिवायतुनि जा अमीन आहियूं। असीं सिंध जा माण्हू आहियूं, असीं राग खे सुञाणूं था, असीं राग जे देवताउनि खे सुञाणूं था, असीं राग जे भॻवाननि खे सुञाणूं था। साईं सदा आबाद हुजो, ख़ुशि हुजो। वेलकम।